दुनिया की तारीख़ मौजूद है। जैं भी अगवान आई जैं भी शख्स अवामी खिदमत लाइ कम कयो तो अल्लाह ताला उन्हें के दुनिया में भी कामयाब कयो, आखिरत में भी कामयाब कयो। अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जा जेके फलाई कम हुया, जहिड़े तरीक़े सां ग़रीबनि जी मदद कंदो हुयो, सखावत जा जेके किस्सा हुया, उहे कुझु चंद किस्सा तव्हांजे आॾो रखंदासीं। ऐं जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे त हिकु मक़बूल तरीन सिंध जो फ़नकार हुयो ऐं लखे माण्हू अॼु ताईं बि जलाल चांडे सां मोहबत कनि था ऐं माण्हू ॼाणणु चाहिनि था जलाल चांडे जी ज़िंदगीअ जे बारे में, उन जा किस्सा, उन जूं कहाणियूं ऐं उन जा जेके सचा ऐं हक़ी वाक़िया आहिनि उहे माण्हू ॿुधणु चाहिनि था। दोस्तो, जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ में खोड़ सारा अहिड़ा कम कया जिन्हनि जे करे अवाम में तमामु घणी उनखे मक़बूलियत मिली। दोस्तो, जलाल चांडियो पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे तर में कंहिं बि बेरोज़गार ऐं यतीम शख़्स खे ॾिसंदो हुयो, उन शख़्स खे रोज़गार खोले ॾींदो हुयो ऐं उनखे दावत ॾींदो हुयो त बाबा तोखे को रक्शो खपे या का मांडड़ी खपे, तूं पंहिंजो रोज़गार कर ऐं तोखे जेको आहे सो रोज़गार मां खोले ॾियां। दोस्तो, ईअं तरह हिकिड़ो शख़्स जलाल चांडे वटि आयो, उहो यतीम हुयो, उनजो पीउ पहिरें सीधे जो दुकानु हलाईंदो हो पंहिंजे ॻोठ में, लेकिन जॾहिं पीउ मरी वियो त अहिड़े तरीक़े सां जॾहिं बेरोज़गारियूं थियूं, जॾहिं दुकानु उनजो ख़ाली थी वियो त उहो शख़्स रोअंदो जलाल चांडे वटि आयो त जलाल चांडिया, मां बेरोज़गार आहियां ऐं यतीम बि आहियां, मूंखे पंहिंजे ॻोठ में दुकानु बि आहे, लेकिन सामान जा पैसा मूं वटि कोन था थियनि जो सामान लॻाए वेही ऐं रोज़गार कयां। पोइ जलाल चांडे उन जी मदद कई ऐं उहो दुकानु जलाल चांडे इनखे भरे ॾिनो। उन टाइम में 40 खां 50 हज़ार जो सामान, हिकु वॾो सामान हूंदो हुयो ऐं पैसे खे मान हूंदो हुयो, रुपए ऐं 2 रुपए जो दौरु हुयो उन टाइम में। त पोइ जलाल चांडे उन टाइम में 30 खां 40 हज़ार रुपया भरे करे उनखे पंहिंजे ॻोठ में दुकानु खोले ऐं बाइज़त रोज़गार ॾेई ऐं जलाल चांडियो हलियो वियो। दोस्तो, माण्हू जलाल चांडे खे दुआऊं ॾींदा हुया, इन जे करे जलाल चांडियो सिंध में तमामु घणो मक़बूल थियो। जलाल चांडे इज़त कमाई, शोहरत कमाई, दौलत बि बेअंदाज़ जलाल चांडे कमाई पंहिंजी ज़िंदगीअ में। ऐं जलाल चांडे जो हिकिड़ो किस्सो तमामु घणो वायरल आहे त जलाल चांडियो हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो बाज़ार कुझु ख़रीदारी लाइ वञे पियो त हिकिड़ो वाणियो शख़्स क़ुर पाक खयों पियो अचे ऐं रोअंदो बि अचे पियो ऐं सदाऊं हणंदो पियो अचे त उन शख़्स खे जलाल चांडे बीहारे करे पुछा कयो त शख़्स तोसां छा मसइलो आहे, छो क़ुर पाक खणी ऐं तूं घिटियुनि में घुमाईंदो थो वतीं? त उन शख़्स रोई करे जलाल चांडे खे चयो त जलाल चांडिया, मुंहिंजी भूरी में जेका आहे चोर काहे विया आहिनि ऐं हिन मोरे शहर जे घिटियुनि में मां क़ुर पाक खणी घुमायां पियो, हालांकि मां आहियां त वाणियो, लेकिन मन मुसलमाननि खे गैरत जागे, हिन क़ुर पाक जे सदके मूंखे पंहिंजी में मोटाए ॾियनि। त जलाल चांडे उन क़ुर पाक खे वठी चुमी ॾेई ऐं सीने सां लॻाए करे उन वाणे शख़्स खे चयो त फलाणे ॾींहुं मुंहिंजे फलाणे ओताक ते हलियो अचिजांइ ऐं पंहिंजी में काहे वञिजांइ। दोस्तो, जलाल चांडियो न चोर हुयो, न वरी चोरनि जो को साथीदार हुयो, न वरी चोरनि सां जलाल चांडे जो वास्तो हुयो। जलाल चांडे इहो जेको बि कमु कयो हिकु क़ुर पाक जे सदके कईं ऐं ॿियो ग़रीब ऐं अल्लाह ताला जे ख़ौफ़ खां कयो उन शख़्स। ऐं जलाल चांडे खे उन शख़्स चयो फलाणे तारीख़ ते अचिजांइ ऐं उहा क़ुर पाक खे वठी पंहिंजे गाॾीअ में रखी ऐं उहो शख़्स उन ॾींहुं जलाल चांडे जे ओताक ते वियो। जलाल चांडे पंहिंजे गाॾीअ में विहारे करे पासे में पिड़ी लॻंदी हुई माल जी, उन पिड़ीअ में वठी करे ऐं उन शख़्स खे चई हाणे इहा सॼी पिड़ी ठही वञी घुम, जेका बि में तोखे भली लॻे उहा में तूं का, उन जा पैसा मां ख़ुदा कारणी भरींदुसि, तूं पंहिंजी में सुहा काए ऐं हलियो वञ। दोस्तो, अहिड़े तरीक़े सां उन शख़्स भले खां भली में पंहिंजे लाइ चूंडे खईं ऐं उहे पैसा जलाल चांडे भरिया ऐं उन शख़्स खे चई त हाणे हे में त तूं काए वञ भले, लेकिन जेका में तुंहिंजी चोरी थी वई आहे, जे अगरि उहा में बि तोखे मिली वञे उहा बि पाण वठी रखजांइ, हे मूं तोखे ख़ुदा वास्ते ऐं हिन क़ुर पाक जे सदके वठी ॾिनी आहे। दोस्तो, इहा वॾी सखावत आहे जलाल चांडे जी, न त हिन दौर में 10 रुपया बि कंहिं फ़क़ीर खे ॾींदे माण्हुनि जा हथ ॾकंदा आहिनि। ऐं उन टाइम में हिकु भूरी में वठी ऐं उनखे सुहा जेको आहे सो हिकु जेको आहे सो ॾियणु जे हिकिड़े शख़्स खे, इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।